के अहम ब्रेकिंग न्यूज़ सिंध असेंबली अली अमीन गंडापुर खिलाफ ठहराव मंजूर करे वरितो आहे। ठहराव में चयो पियो त इलेक्शन कमीशन ऐं लाॻापियल इदारा गंडापुर खिलाफ कार्रवाई कनि। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त पीटीआई वारा अॻु चोर दरवाज़े मां इक़्तिदार में आया। हुन चयो त हाणे कंहिंखे बि चोर दरवाज़े मां इक़्तिदार न मिलंदो। नाज़रीन अवां खे अपडेट कंदा हलूं त सिंध असेंबली अली अमीन गंडापुर खिलाफ ठहराव मंजूर करे वरितो आहे। ठहराव में चयो पियो त इलेक्शन कमीशन ऐं लाॻापियल इदारा गंडापुर खिलाफ कार्रवाई कनि। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त पीटीआई वारा अॻु चोर दरवाज़े मां इक़्तिदार में आया। हुन चयो त हाणे कंहिंखे बि चोर दरवाज़े मां इक़्तिदार न मिलंदो। सिंध असेंबली अली अमीन गंडापुर खिलाफ ठहराव मंजूर करे वरितो आहे। ठहराव में चयो पियो त इलेक्शन कमीशन ऐं लाॻापियल इदारा गंडापुर खिलाफ कार्रवाई कनि। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त पीटीआई वारा अॻु चोर दरवाज़े मां इक़्तिदार में आया। हुन चयो त हाणे कंहिंखे बि चोर दरवाज़े मां इक़्तिदार न मिलंदो। सिंध असेंबली अली अमीन गंडापुर खिलाफ ठहराव मंजूर करे वरितो आहे। ठहराव में चयो त इलेक्शन कमीशन ऐं लाॻापियल इदारा गंडापुर खिलाफ कार्रवाई कनि। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त पीटीआई वारा अॻु चोर दरवाज़े मां इक़्तिदार में आया। हुन चयो त हाणे कंहिंखे बि चोर दरवाज़े मां इक़्तिदार न मिलंदो। सिंध असेंबली अली अमीन गंडापुर खिलाफ ठहराव मंजूर करे वरितो आहे। ठहराव में चयो त इलेक्शन कमीशन ऐं लाॻापियल इदारा गंडापुर खिलाफ कार्रवाई कनि।